अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जे अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे टनो मोहम्मद खान खां ख़बर ॾालूं। टनो मोहम्मद खान का संगे अदी इरफाना भट्टी रिपोर्ट कर रही है। लाहौर सकाफ़ती आर्ट काउंसिल ज़िले बदीन पारां सूरमी सथ बदीन सिंध जे सहकार सां सिंध जे नाले वारी समाजी रहनुमा सूरमी सथ बदीन जे मरकज़ी चेयरपर्सन मोहतरमा मारी आबदा समूह ऐं सिंध जे नामियारी शाइर लेखक अदीब ऐं इल्म व अदब अकेडमी पाकिस्तान ज़िले टंडो मोहम्मद खान जी सदर मोहतरम निसार अहमद नाज़ समूह जिन सां सर ही सांझ ऐं रहाण बदीन शहर JGM खाना हाल में सिंध जे नाले वारे अलमी अदबी ऐं समाजी शख़्सियत शहनाज़ राव जी सदारत में रचाई वई, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में शहनाज़ सिद्दीक़ राव, गुलाम नबी कैरियोस, सदफ़ गुलाम नबी कैरियोस, सोढे कोहली, नजमा अंसारी, मुख्तार अकबर ख़ासि अली, अल्ताफ़ शाद मेमण, कमरुल निसा जूणेजो, कमरुल निसा टालपुर, इरफाना भट्टी, हिना ज़हरा, रमशा शाह, मीना मीर, मोहम्मद अली महरी, आदम अबड़ो, फरहान अली समूह, रिहान समूह, नौशाद अली भट्टी, जाम तमाची समूह, बेनज़ीर समूह, अब्दुल सत्तार जोखियो, इमरान अहमद खट्टी, शहरबानो राहो, AG समूह, तहज़ीब आरा सुमरो, मटियारी जा साथी सैद इमदाद अली शाह, ख़याल खत्री, रफ़ीक अहमद सूमर ऐं ॿिया हुआ, जिन महफ़िल जे मोर निसार अहमद नाज़ ऐं नाज़ समूह ऐं महफ़िल जे मोर मारी आबदा समूह मथां गुलाबनि जूं पतियूं निशावर कयूं। खेनि सिंध धरती जूं रवायती अजरकूं ओढायूं गुलाबनि जा गुलदस्तनि सां ॾिना। पंहिंजा पुरखुलूस प्यार उन्हनि मथां वार खेनि दिलकश मञता एवार्ड शेल्डन जी एज़ाज़ सां नवाज़ो। हिन मौक़े ते बदीन शहर जे मुख़्तलिफ़ इल्मी अदबी तंज़ीमनि हिननि ॿिन्ही महफ़िल जे मोरनि मारी आबदा समूह ऐं निसार अहमद नाज़ जिन लाइ मरहबाई टेबलोस ऐं खाका पेश करे सभिनी शरीक थींदड़ महिमाननि खे ताड़ियूं वॼाइण ते मजबूर करे छॾियो। उन मौक़े ते सिंध धरती जे होनहार न्याणी धुर शहवार चन्ना जे जनमॾींहं जो लेखक केक काटे उनजो हिमत अफ़ज़ायूं ऐं हौसला अफ़ज़ायूं कयूं। आख़िर में सिंध जे नाले वारी रागियनि उस्ताद अलादीन जूणेजो, फ़क़ीर बालाच हैदरी, अबंदड़ गुलकार मुरकली ऐं ॿियनि पूरी राति पंहिंजा सुर विखेरे इन सरही सांझ ऐं रिहाण जे शानदार महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। इन सरही सांझ ऐं रिहाण जी रचायल तक़रीब में पूरे सिंध खां कई आयल वॾी तइदाद में मर्दनि ऐं औरतुनि पिणु शिरकत कई।